अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। अवां सभिनीनि खे सिंध मॉर्निंग में भली कार। जीअं त नाज़रीन अॼु सूमर जो ॾींहुं हिकिड़े नए हफ़्ते जी शुरूआत हूंदी आहे, जंहिंमें असां जेको पुराणो हफ़्तो गुज़री वियो आहे उन जूं घणे त जेके अगरि नेगेटिव शयूं आहिनि त उनखे विसारे ऐं ईअं बि अॻिते वधो। सो नाज़रीन असांजी कोशिशि हूंदी आहे त सिंध जे जेके बि इशूज़ हली रहिया आहिनि असांजी सिंध में उहे अवां आॾो रखूं। अॼु जेका इशू असां डिस्कस करे रहिया आहियूं उहो अञा ताईं रिज़ॉल्व न थी सघियो आहे, जेको बबरलो में प्रिया कुमारी ऐं उजाला सोलंकी ऐं ॿियनि गुम या मुबैना अगवा थियल ॿारनि जी बाज़ियाबीअ लाइ एहतिजाजी कैंप लॻल आहे, उहो अॼु बि जारी आहे। प्रिया एक्शन कमेटी पुलिस जी ख़ातिरीअ ते बबरलो बाईपास तां धरणो 3 ॾींहंनि लाइ ख़तमु कयो हो, पर इहा मोहलत अॼु मुकमल थी रही आहे। हाणे सवाल इहो आहे त पुलिस पंहिंजे वाइदे मूजिबि केतिरी अॻुभेराई कई? छा गुम थियल ॿारनि जे वारिसनि खे इंसाफ़ मिलंदो या एहतिजाज ॿीहर तेज़ थींदो? अॼु जे प्रोग्राम में इन ई अहम सवालनि ते ॻाल्हाईंदासीं। असां सां मौजूदु आहे प्रिया कुमारी एक्शन कमेटी जी अॻवान सुहिणी पारस। इन सां ॻाल्हाईंदासीं। वॾी महिरबानी सुहिणी साहिबा अवां जी, अवां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो। महिरबानी युसरा, महिरबानी। जी सुहिणी साहिबा ॿुधाइजो, पुलिस पारां अगवा तोड़े गुम थियल ॿारनि जे केसिस जे हवाले सां 3 ॾींहंनि जी मोहलत अॼु ख़तमु थी रही आहे। छा था सम्झो, का अॻुभेराई थींदी? ॾिसो, तारीख़ शाहिदी ॾींदी त कॾहिं बि हक़ ऐं सच खे इंसाफ़ न मिलंदो आहे, उहो विड़ी वठिणो पवंदो आहे। प्यार मोहबत सां कॾहिं बि का ॻाल्हि अहिड़ा माण्हू जेके अॻुवाट ज़हनी तौर ते हिकिड़ी मेंटेलिटी ठहियल आहे, इंसाफ़ न आहे ॾियणो। ऐं वॾनि माण्हुनि वटि या अॻुवाणनि वटि जॾहिं कुर्सियूं उहिदा मिलंदा आहिनि त नऊज़ बिल्ला उहो पाण खे ख़ुदा सम्झणु शुरू कंदा आहिनि। सो इंसाफ़ जी घुर कजे त कंहिंखां कजे, जॾहिं मिलियल सभु हुजनि त पोइ कंहिंखां कजे। सो को बि अहिड़ी का बि अॻु भराई कान थी आहे। पुलिस जा जेके वाइदा, असां रोड खोलियोसीं, बाईपास खोलियोसीं, 5 केस ॾिनासीं, बाबा इन केस सॉल्व थियण जहिड़ा आहिनि। इवन इहो ॿुधायोसीं त हिन में नाला लिखियल आहिनि, जेका FIR आहे ही आहिनि माण्हू जिन वटि ॿार वेठा आहिनि, त इहे 5 केस हल करे ॾियो। ॿिया वरी असांखे रोज़ कैंप असांजो हिते रहंदो, तव्हां रोज़ जी बुनियाद ते असांखे हिकिड़ो केस सॉल्व करे ॾियो, ठीकु आहे। उन में प्रिया कुमारी जो केस जेको आहे मथे हुयो पहिरें नंबर ते, ॿिया असां उन्हनि खे 4 केस ॾिना। त ही बाबा बिल्कुलु ईज़ी अथव, इन्हनि खे ॾुखियो बणायो वियो आहे। हुननि चयो ठीकु आहे, तव्हांखे असां हिते ई अची तव्हांखे अपडेट ॾींदासीं। मुंहिंजो हिते न, असांखे हिन कैंप ते अची ॿुधाईंदो, कंहिं ऑफिस में या कंहिं जॻह ते न। काल्ह खां वठी लाॻीतो असांखे प्रेशर में रखियो वियो त तव्हां वारिसनि सूधो, प्रिया एक्शन कमेटी जा जेके अॻुवान आहियो, कमिश्नर हाउस पहुचो, सभई SSP तव्हां सां ॻाल्हाईंदा। अरे बाबा, तव्हां जवाबदार आहियो असांजा, असां विक्टिम्स आहियूं, छो अचूं? सही लाॻीतो थ्रेट वरी अॼोको ॾींहुं सॼो ॾींहुं कंप्लीटली चयो वियो आहे त सोणीअ खे हीअं कंदासीं, सोणीअ खे खणाए छॾींदासीं, इहो कैंप ख़तमु कराईंदासीं। अरे बाबा, हाणे सोणी हिकिड़ी माउ त न वेठी आहे, हाणे त 24-25 ॿारनि जूं माऊं वेठियूं आहिनि, तव्हांखे अंदाज़ो बि कोन्हे। मतां भुल में बेड़ी का सोच बांधी अथव दिमाग़ में। सही। अच्छा, जेकॾहिं जे वाइदे मूजिबि अॻुभेराई न थी त प्रिया एक्शन कमेटी जो ईंदड़ लाहिया अमल छा हूंदो? छा ॿीहर बबरलो बाईपास बंदि कयो वेंदो? युसरा, इहो हिकिड़ो सरप्राइज़ आहे जेको सिंध हुकूमत लाइ ऐं सिंध पुलिस लाइ ऐं इवन वफ़ाक जी बि ॻाल्हि कंदसि, छो त असां लाॻीतो जेके 23 ॾींहं रड़ियूं कयूंसीं पे, ॿार ॾियो त असीं वञूं, ॿार ॾियो त असीं वञूं, ॿार ॾियो त असीं वञूं, हुननि सम्झो पे मिड़ई माऊं वेठियूं आहिनि 5-7, अॼु 25 माऊं वेठियूं आहिनि। हिननि खे कन ते जूब नथी चुरे, पर हिननि खे हाणे ख़बर पवंदी। इहो सरप्राइज़ आहे सभिनी जे लाइ त प्रिया एक्शन कमेटी जो जेका हिकमत अमली हूंदी, उहा उनजो रद्द अमल हूंदो, उहो कहिड़ो हूंदो। ठीकु। अच्छा, जे फर्ज़ करियो पुलिस अव्हांखे कुझु ॿारनि जा केसिस जेके आहिनि उहे सॉल्व करे थी ॾे, केसनि बाबति का जोगी ख़ातिरी कराए थी, पर प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति अञा मोहलत घुरे थी, त पोइ अव्हां एहतिजाजी कैंप ख़तमु कंदा? न, बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि न। छो त प्रिया कुमारी जो केस त खणी असां हिते पहुतासीं, पर प्रिया कुमारी ॿुधायो त ॿिया बि अगवा अथव। बिल्कुलु प्रिया कुमारी ॿुधायो असांखे त ॿिया बि अगवा अथव। हाणे प्रिया कुमारी जो बि त मिशन आहे न इहो, उनजो बि त मिशन आहे। त ईअं कीअं थो थी सघो त प्रिया मिली वञे? थी सघे थो त प्रिया अची करे पाण हिते नारा हणाए, फलाणे ॿार खे अगवा कयो, पाण ॾे वठी अचो। थी सघे थो प्रिया पाण हिते अची नारा हणाए, हिननि खे आज़ादु कयो ॿारनि खे। अच्छा, अव्हां ताज़ो ई प्रेस कॉन्फ्रेंस में धमकियुनि जो ज़िक्र कयो आहे, अव्हांखे केरु धमकियूं ॾिए पियो? सभ खां पहिरीं ॻाल्हि त बीइंग जर्नलिस्ट तव्हां बि सम्झो था, मां बि सम्झां थी त सोर्सिस कोन ॿुधाइबा आहिनि, ठीकु आहे, तव्हां ॼाणो था। पर ज़ाहिर आहे इहे माण्हू सिंध हुकूमत जा हूंदा आहिनि, सिंध पुलिस जा हूंदा आहिनि, जेके ॿियनि रूपनि में हूंदा आहिनि।
सिविल ड्रेस में हूंदा आहिनि, सादनि कपिड़नि में हूंदा आहिनि, नॉर्मली असांजे विच में वेठा हूंदा आहिनि, जेके जुमलनि में खिल भोग में मश्किरी मश्किरी में असांखे घणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त वरी ख़्यालु कजां भला ॿुध आहीं किथे। सो इहो सभु इहो थींदो रहंदो आहे, नई ॻाल्हि त कोन्हे का, पर इहो आहे जो ड्रिजण वारनि मां आहियूं कोन ऐं हारायल विञायल माण्हू आहियूं, छाकाणि ड्रिजंदासीं, मौत त हूअं ई अचिणो आहे हिकिड़े ॾींहुं, पोइ हाणे हिते मौत थो अचे उहा त असां लाइ शहादत हूंदी न। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि कई अवां सुहिणी पारा साहिबा, महिरबानी अव्हां जी जो अव्हां पंहिंजो वक़्तु सिंध वॉइस खे ॾिनो ऐं असांखे अॼु जी ताज़ा तरीन सूरत हाल जेका आहे उन खां आगाह कयो, महिरबानी अव्हां जी। सिंध वॉइस खे दुनिया ताईं पुॼण लाइ तव्हां सभिनी जा लख थोरा जो तव्हां सिंध जो आवाज़ दुनिया ताईं पुॼायो था, तव्हांजी महिरबानी। थैंक यू सुहिणी साहिबा, महिरबानी। जी नाज़रीन, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे तव्हांजी मुलाक़ात करायूं था पंहिंजे अॼु जे गेस्ट सां, जेके असां वटि अॼु महिमान मौजूदु आहिनि। असांजी जेका ॻाल्हि ॿोल हलंदी उहा तव्हांजे लाइ घणी फ़ाइदेमंद थींदी। असां सां गॾु डॉक्टर शफ़ीक थहीम साहब मौजूदु आहिनि, जेके कंसल्टेंट साइकेट्रिस्ट आहिनि, जिन जो 30 सालनि खां मथे जो तजुर्बो आहे ऐं हू फाउंडर आहिनि हेल्थ विजन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जा, IQ इंस्टीट्यूट ऑफ न्यूरो साइकेट्री एंड डॉक्टर आयशर्स हेल्थ विजन हॉस्पिटल। डॉक्टर साहब जेके आहिनि उहे हमेशह कमिटेड रहिया आहिनि मेंटल हेल्थ केयर, एडिक्शन ट्रीटमेंट ऐं कम्युनिटी वेलफेयर जे लाइ। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी। सर महिरबानी अव्हां जी जो अव्हां असां वटि आयो। मां इनफैक्ट चवंदुमि इहा महिरबानी तव्हांजी, बल्कि ख़ैर जो कमु आहे। जेको टॉपिक तव्हां कयो आहे इहो असांजी पूरी क़ौम जे लाइ ज़रूरी आहे। बिल्कुलु। ऐं सुठो कमु तूं ई सदका जारिया हूंदो आहे, तव्हां त सदका जारिया वारो कमु था कयो। थैंक यू सो मच। जी नाज़रीन, जीअं त अॼु डॉक्टर साहब सां गॾु असां जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा हिकिड़े पर्टिकुलर मौज़ू ते हूंदी, उहा आहे नौजवाननि में मंशियात जो वधंदड़ रुझान। त डॉक्टर साहब मूंखे ॿुधाइजो त जेके नौजवाननि में मंशियात जा वधंदड़ इस्तेमालु आहे उन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? इन में ख़ासियूं मल्टीपल शयूं आहिनि। पहिरीं शइ त असां जेके पीयर प्रेशर, संगत में वेही पोइ एक्सपेरिमेंट कंदा न, हिकु दफ़ो एक्सपेरिमेंट थी वियो, ॿियो दफ़ो थी वियो, इहो थियो, या उन्हनि जी फैमिली इशूज़ आहिनि, ह्यूमिलेट थियनि था, फाइनेंशियल इशूज़, जॉबलेसनेस, रोज़गार न आहे, इहे सभु शयूं। ऐं वरी अॼुकल्ह यंग ॿार जेको मीडिया जो जेको रोल आहे उन में ओवरनाइट सभु कुझु करणु चाहींदा आहिनि, उन में फ्लॉप थींदा आहिनि, शॉर्टकट्स कंदा आहिनि। हा, शॉर्टकट्स कंदा आहिनि, उन जी वजह सां पोइ हे डिस्टर्ब थींदा आहिनि, या उन्हनि जी रूटीन कोई अहिड़ी आहे जो राति जो निंड नथी अचे, पोइ वरी इहे शयूं वठंदा आहिनि, आहिस्ता आहिस्ता इन में पोइ फांसी था पवनि। बिल्कुलु, इहे बिल्कुलु सही था ॻाल्हि कयो। अच्छा, अॼुकल्ह जे जीअं नौजवाननि में असांखे ख़बर आहे त मंशियात इस्तेमालु वधे थी, ऐं उन सां गॾु पर मूंखे ॿुधाइजो त कहिड़ी क़िस्म जी मंशियात आहे जेका हू घणी मिक़दार में इस्तेमालु था कनि या वठनि था? ॾिसो, हाणे पोएं 4 सालनि में आइस विथ क्रिस्टल आहे, इहा ॾाढी वधी वई आहे, हद खां वधी वई आहे। यानी इनिशियली शुरू में चर्स हूंदो हो या हीरोइन हूंदी, वीड वग़ैरह हूंदी, आइस वधी वई आहे। ऐं आइस में जेको मां पोएं 2 सालनि में जेका रिसर्च मोड पेशेंट्स एडमिट थींदा आहिनि असां वटि, उन्हनि में साइकोटिक सिम्टम्स ईंदा आहिनि। साइकोटिक सिम्टम्स मीन्स हू पाण ॻाल्हाईंदा रहंदा, या उन्हनि खे ख़्यालु ईंदो त मां ख़ुदा आहियां, मां प्रेसिडेंट आहियां। इहे साइकोटिक सिम्टम्स ॾाढा था अचनि अॼुकल्ह। सही। ऐं मंशियात आइस में स्पेशली ॿी वरी जेके मंशियात में अचे नथी आहे त मेडिसिन, पर उन जो मिसयूज़ मंशियात जहिड़ो ई आहे, जंहिंमें बेंज़ोडाज़ेपिन ग्रुप असां चवंदा आहियूं। उन में मां कंहिं दवा जो नालो न वठंदमि, फॉर बेंज़ोडाज़ेपिन, बेंज़ो जेके निंड जूं, इहा कोई डिस्टर्ब हुजे, थोरो टेंशन हुजे, राति जो हिकु गोरी खाधी, उहा हिकु गोरी 4 महीननि खां पोइ 2 थी वेंदी, पोइ 10 थी वेंदियूं। उन में तव्हांजी सोच उहो एग्ज़ैक्टली उहे ई सिम्टम्स हूंदा जेके मंशियात जा थी आहिनि। सभ खां वधीक ख़तरनाक उहा आहे। असांजे मेडिकल स्टोर्स वारा विदाउट प्रिस्क्रिप्शन ॾियनि था हिननि खे। त इहो मतिलबु ईज़ी अवेलेबिलिटी आहे न, जो को बि ॿार अगरि मेडिकल स्टोर ते वञे ऐं उहो हुनखे कंज़्यूम करणु शुरू करे छॾे
बिल्कुलु इज़ी अवेलेबिलिटी त आइस जी बि आहे, हाँ, सिज जी बि आहे। exactly. असांजे माहौल में हाणे इहो थी वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि था करियो। अच्छा सर मूंखे ॿुधाइजो त जीअं सोशल मीडिया ऐं दोस्तनि जी सोबत जी तव्हां ॻाल्हि कई त उहा मुंशियात ॾांहुं लाड़ो वधाइनि था, पर ॿियूं कहिड़ियूं अहिड़ियूं तव्हां इन में ॿुधाईंदो त कुझु अहिड़ियूं ॿियूं बि शयूं आहिनि, कुझु अहिड़ा ॿिया बि सबब आहिनि जेको अपार्ट फ्रॉम सोशल सर्कल असां चऊं या अपार्ट फ्रॉम पीयर सर्कल असां चऊं त उन्ही में इहो आहे, अगरि मां इहो थोरो अॻु में बि इहो चयो त फैमिली अगरि कंज़र्वेटिव आहे, असांजे मज़हब में बि इहो आहे त वक़्तु ऐं हालात सां ॿारनि सां एडजस्ट कयो। बिल्कुलु ईअं थोरे फैमिली जी रिजिडिटी बि इन पासे ॿारनि खे वठी थी वञे त हाणे या घर खां ॿाहिरि रहनि था। अॼुकल्ह सोशो इकोनॉमिक सिचुएशन तव्हांखे मुल्क जी ख़बर आहे, ॿार पाण खां हेठि न ॾिसंदा आहिनि, पाण खां मथे ॾिसंदा आहिनि। पोइ उहे शयूं करण जे चकर में अगरि फेल थी आहे, नाकामी थी त उन खे पोइ हे वरी एडिक्शन ॾे त निंड अचे, या ग़म भुलाइण वारी ॻाल्हि जेको टेम्पररी आहे एक्चुअली थींदो न आहे, उन सां ॿियूं कॉम्प्लिकेशन। सम्झां थी त उहो सॼो हिकिड़ो सोशल मीडिया जो बि हिन में किरदारु आहे। सोशल मीडिया जो बि किरदारु आहे ऐं असां में ॾेखाव वारो जेको वधीक थी वियो असांजे माशरे में। असां वटि जेका इहा गैजेट हथ में आहे, बिल्कुलु गैजेट इहा जेका हथ में आहे, या ॿिया स्कूल जे अहिड़ा हाईफाई आहिनि जेके ॿार वीगो में अचनि था, ऐं पोयों गार्डन वॻियो मर्सिडीज़ आहे, इहे ॿियनि ॿारनि खे एफेक्ट कनि थो। बिल्कुलु बिल्कुलु इहा शइ आहे। ऐं सम्झां थी सिर्फ़ु ॿार खे न, अगरि को अहिड़ो नौजवान उहो बि उहे मां नौजवानी एडल्ट टीनेजर्स इतो ई सॼो थिए थो न, हाईफाई एतिरा मैच्योर माइंड्स नथा थियनि त इहा शइ कीअं आई, महिनत सां थींदी आहे या ओवरनाइट थींदी आहे जी। अच्छा सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे उहो कॾहिं 16 सालनि खां घटि जो ॿार इस्तेमालु करे थो त उन ते कहिड़ा मनफ़ी असरात पवनि था, या उन जी सिहत ते केतिरो, ज़हनी सिहत जी अगरि ॻाल्हि कजे त उन ते केतिरो असरअंदाज़ थिए थो? ज़हनी सिहत और जिस्मानी ॿिन्हिनि ते असर थो थिए, छो जो स्क्रीन टाइम में हिकु त उन्हनि जो मानी खाइण जो टाइम ॾाढो ख़राबु थो थी वञे, ठीकु आहे, फिज़िकल एक्टिविटी न आहे। बिल्कुलु त असां जेके मसइलनि मां इन जी मिसाल जा एंटी डिप्रेसेंट्स ॾींदा आहियूं त उहे डोपामीन या सेरोटोनिन जेके असांजा न्यूरो ट्रांसमीटर्स हूंदा आहिनि उन खे रिप्लेस कंदी आहे। उहे डोपामीन ऐं इहे सभु शयूं असां जेकॾहिं वॉक कयूं, एक्सरसाइज कयूं त कुदरती थींदियूं आहिनि। इन्हनि ॿारनि में अटेंशन जेको फोकस करण जो इशू थी वेंदो आहे, होमवर्क न करे सघंदा आहिनि, बिल्कुलु पोइ इन्हनि खे एंज़ाइटी थींदी आहे, एंज़ाइटी खां पोइ वरी इरिटेबिलिटी ईंदी आहे, जंहिंखे इहे स्क्रीन टाइम एॾो वॾो नुक़सानु आहे। बिल्कुलु अॼुकल्ह जीअं असां ॾिसूं था त नंढे नंढे ॿारनि खे बि माऊं जेके आहिनि उहे मानी बि तॾहिं था खाइनि जॾहिं उन्हनि वटि या त टीवी आहे या मोबाइल फोन आहे, ऐं या त उहे अहिड़ा जेके कार्टून्स आहिनि या पोइम्स आहिनि जेके कलर्स मां सम्झां उन जे बारे में अव्हां छा चवंदव त जेके स्क्रीन टाइम इन्हनि में इन्हनि खे पोइ लैंग्वेज जो बि ॾाढो प्रॉब्लम थो थिए, इन्हनि खे पढ़ाई में बि ॾाढा इशूज़ था अचनि। ऐं इन स्क्रीन टाइम जे करे उन्हनि जा थोरी घणो करे जेको बि स्क्रीन ते ॾिसनि था वेस्टर्न हुजे था, उन खे वठी पोइ डिस्ट्रैक्ट था थियनि, ग़लति रस्तनि ते। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा हाणे मूंखे ॿुधाइजो त सर जेका असांजा पेरेंट्स आहिनि या वालदेन आहिनि उहे कहिड़े निशाननि मां सुञाणे सघनि था त उनजो जेको ॿारु आहे उहो मंशियात इस्तेमालु करे रहियो आहे, मतिलबु कीअं उनजो जेके चेंजिस उन में अचनि थियूं त उहो कीअं आइडेंटिफाई कजे? ॾाढो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। इन खे अमूमन इहो ओवरलुक इन करे थींदो आहे, अॼुकल्ह पीउ मां सभु कमु था कनि, उन में जॾहिं ॿार जी निंड डिस्टर्ब हुजे, हुनजो सोशल सर्कल चेंज थिए ऐं उनखे थोरो खुफ़िया रखण जी कोशिशि करे, या पाण खे आइसोलेट बिल्कुलु कमरे में पाण खे बंदि करे कंहिंसां न ॻाल्हाए। ऐं सम्झां थी अॼुकल्ह त इहो ट्रेंड थी वियो आहे त असां चवंदा आहियूं असांजो ॿारु त कमरे में बंदि लॻो पियो आहे। उन्हनि तव्हांखे विजिलेंट रहणो आहे, हुनजे सोसाइटी ते उनजी तालीम ते पढ़ाई में फ़र्क़ु पवंदो, रिज़ल्ट्स ख़राबु ईंदा, बिल्कुलु कूड़ ॻाल्हाईंदो, इन खे मैनिपुलेटिव असां चवंदा आहियूं, मैनिपुलेटिव माना थोरो ख़ुदगर्ज़ थी वेंदो आहे। उहो माण्हू पंहिंजे कमु कढण लाइ भाकुर पाए पहिरें पैरवी कंदो, न कयो त ॻिची खां वठी उहो बि तॾहिं बि कराईंदो। मतिलबु उन में ॿई उहे कैरेक्टरिस्टिक्स अची था वञनि, पर्सनैलिटी ते ॾाढो बुरो इफेक्ट थो अचे।
ओके सही। अच्छा जीअं स्कूलनि ऐं कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में जेके असां मंशियात जी रोकथाम लाइ असांखे कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि त जीअं इन जी जेका मंशियात जेके एतिरियूं ईज़ीली अवेलेबल आहिनि उन्हनि खे कीअं असां घटाए सघूं? ॾिसो इन में मां ॾाढी कोशिशि बि कई गवर्नमेंट सां बि ॻाल्हाइण जी। असांखे काउंसलर्स रखणु खपनि उते जेके उन्हनि खे ह्यूमिलिएट न कनि, तंज़ न कनि। उन्हनि जी सभ खां वॾी पहिरीं शइ इहा आहे, अगरि उनखे ठीकु करिणो आहे तव्हां उनखे सपोर्टिव रोल तव्हां उनखे ॾियो। काउंसलर्स उते हाणे असां वटि अॼुकल्ह कॉलेजिस में घटि आहिनि। प्राइवेट कॉलेजिस इन इशू खे टच ई नथा करणु चाहिनि छो जो एलीट क्लास आहे। हा ऐं उन्हनि जो बिज़नेस ई उन सां रिलेटेड आहे। सो असांजी गवर्नमेंट खे ॾाढो सीरियस थियणो पवंदो इन खे वठण जो, न त अॻी जनरेशन असांजी छा थींदी असांखे त बिल्कुलु। सर मूंखे थोरो एतिरो लॻे थो त अगरि ॾिठो वञे त असांजी जेका जनरेशन आहे, हीअ जनरेशन जेन एक्स जेके असां चऊं था, जेन ज़ी, त उहा थोरी इन मामले में जेका आहे सो एक्सप्रेसिव आहे। उहा अॼुकल्ह मेंटल हेल्थ ते बि ॻाल्हाइनि था, अवेयरनेस प्रोग्राम्स अॻ खां वधीक थियनि था। यस आई एग्री, पर उहा प्रिविलेज क्लास आहे हिकिड़ी, जेके सुठे स्कूलनि में सुठे कॉलेजनि में उन्हनि में मां इहो जेकॾहिं अॼुकल्ह जी इहा जेन ज़ी जेका जनरेशन आहे, इहे टॉक्सिक रिलेशन्स न रखंदी आहे, स्ट्रेट फॉरवर्ड। जीअं असांजे ज़माने में ॾाढाणो नानाणो हे फोर्स नो जंहिंसां लॻंदी रखंदा बिल्कुलु रखंदा। और इन्हनि में राइट एंड रॉन्ग जो कॉन्सेप्ट क्लियर, पर कुझु थिड़ी बि वञनि था हिन में। बिल्कुलु, पर मतिलबु असां अगरि मेजॉरिटी जी ॻाल्हि कयूं त मां मेजॉरिटी जा जेके ख़्यालात आहिनि उहे था ॿुधायो। जी ईअं बिल्कुलु। अच्छा मूंखे ॿुधाइजो, जेका डिप्रेशन आहे, बेचैनी आहे, या ज़हनी दबाव आहे, उहो नौजवाननि खे मंशियात जी तरफ़ धके थो? मतिलबु अगरि हू उन कैफ़ियत में आहिनि त हू सोचनि था त असांखे को ड्रग्स कंज्यूम करणु घुरिजनि या अहिड़ी शइ जेका असांखे सुकून ॾिए। एग्ज़ैक्टली, जॾहिं कोई बि इशू आहे, उन्हनि खे डिप्रेशन आहे या एंज़ाइटी आहे, उहो फाइनेंशियल बि थी सघे थो, इमोशनल बि थी सघे थो, स्टडीज़ जो बर्डन बि थी सघे थो। पोइ इन खे थोरी देरि लाइ हू सम्झंदा आहिनि त इहो असां वठंदासीं विसरी वेंदो। उहो विसारण जे चकर में आदी थी वेंदा आहिनि त सभु कुझु विसरी वेंदो आहे। पोइ पंहिंजी प्रॉपर लाइफ गुज़ारण बि उन्हनि खे मुश्किल थी वेंदी आहे। उन्हनि खे वापसि कीअं वठी अचिजे, इहो बि त हिकिड़ो वॾो ॾाढो ॾुखियो अमल आहे। इहो इन में पेरेंट्स खे क्विक एक्शन इमीडिएटली इन शयुनि खे नोट करनि। घणे पैसो काॾे थो वञे, थोरो घणो ख़र्ची पाणी ॾियण बि इहो बि हिकिड़ी बुराई आहे, घणो पैसो बि बुराई आहे। पेरेंट्स खे इमीडिएटली इन्हनि खे प्रोफेशनल हेल्प वठणु खपे, न त इहो वरी जीन्स में वेंदो आहे। अच्छा यस दिस इज उहो भला कीअं, थोरो इन जे बारे में ॾिसो। असां हीअं चवंदा हुआसीं अॻे मिसालियूं, जहिड़ो पीउ तहिड़ो पुटु। हे ब्लड में जेके तव्हां ड्यूरिंग एडिक्शन तव्हां खे औलाद जी उमेद थी थिए या कुझु थी थिए, त उहो अॻिते हली उन जा चांसिस बि ओतिरा ई आहिनि त वर्क कंदो। सही। पोइ उन जो इलाज बस इलाज जो इहो आहे, बिल्कुलु ॾाढो इनखे माण्हू कॉम्प्लिकेटेड करे था छॾनि। डिटॉक्सिफिकेशन मैक्सिमम 3 वीक्स या 4 वीक्स मैक्सिमम। क्लिनिक उन खां पोइ असां जेको कंदा आहियूं, मानी असांजी प्रैक्टिस इहा आहे, असां उनखे 2 महीना उनजी काउंसलिंग कंदा आहियूं, रूट कॉज ते वेंदा आहियूं त बाबा इशू छा आहे, और पूरी फैमिली खे इन्वॉल्व कंदा आहियूं, वाइफ हुजे या पेरेंट्स हुजनि, बाबा हिन जो मसइलो छा आहे। पोइ असां हिननि जा वेही हिकिड़ा जॉइंट सेशन्स कराईंदा आहियूं। इहो जॾहिं प्रोसेस हलंदो आहे थोरो, इन में भउ एडिक्ट खे इहो हूंदो आहे त वरी मूंखे एडमिट कराईंदा, हॉस्पिटल कोन रहिजंदा आहिनि। पोइ असां हाणे एडिक्ट ॿुधी था वठनि, असां पेरेंट्स सां हिकिड़ो कंदा आहियूं, बाबा अगरि इन ॿीहर कयो असांखे फ़ोन कजो, असांजी रेस्क्यू टीम ईंदी, खणी वेंदी हिन खे। अच्छा ओके, वो जीअं अॻे डपु हिकिड़ो हूंदो त तव्हां हाणे डपु ॾियण बि शुरू करे छॾियो आहे। इहो ईअं त पेरेंट्स खे जॾहिं हे ठीकु थी वञनि, डिस्चार्ज थी वञनि पंहिंजी रिहेबिलिटेशन खां, त उनखे ह्यूमिलिएट न कनि, तज़लील न कनि। जी उन ॻाल्हियुनि खे छॾे उनखे पॉज़िटिव
firm but हम्म। polite वे में उनखे हैंडल कनि बिल्कुलु न त इहा शइ वरी वञा वधीक छो जो सम्झा थी नेगेटिव एॾा वीक हूंदा हाँ। साइकोलॉजिकली जो अगर तव्हां खां पाणी घुरे थो त तव्हां मुंहुं खोले करे ॾिनो त इन ते बि उहो रिलैप्स थी वेंदो जो क्योंकि आई थिंक उहो इमोशनली बि एतिरा वीक थी वेंदा आहिनि सही बिल्कुलु अच्छा ही पाकिस्तान में अगरि तव्हां ॻाल्हि कई त हुकूमत अगरि चाहे त उनजे मंशियात जे ख़िलाफ़ हिकिड़ी अवेयरनेस कैंपेन बि स्टार्ट करे थी या उनजी रोकथाम लाइ घणो को कमु थी सघे थो पर इन जे विकिरे खे रोकण लाइ कानून केतिरी असराइती नज़र अचे थी अव्हांखे I'm sorry to say मूंखे ॿुधाईंदो तव्हां कोई रोल न आहे हिन मां आई डोंट थिंक सो इहो एॾी कॉमन आहे बिल्कुलु कोई बि इफेक्टिवली नथो थिए कुझु बि नथो नज़र अचे छो जो तव्हां कराची खे छॾे ॾियो ॻोठनि खां मां पाण जेका हुआ जाम मां बलूचिस्तान उतां शुरू कयो हर ॻोठ में आईस आहे अच्छा हर ॻोठ में आईस आहे हाणे जॾहिं उन्हनि खे आईस न मिलंदी आहे या त बिजली जूं तारूं कटे वेंदा आहिनि ॻोठनि खां या पोल खणी वेंदा या सोलर पंहिंजी कोटा हिकिड़ी पूरी करणी आहे इहो सिर्फ़ु शहरनि में न आहे ॻोठनि में बि आहे ॾाढी बुरे तरीक़े सां सर भला इन जो जेको अगरि एज ब्रेकेट असां ॾिसूं त उन में कहिड़ी उमिरि खां कहिड़ी उमिरि ताईं जा माण्हू तव्हां वटि अचनि था जेके आइस में इन्वॉल्व था हुजनि रेशो माइन जो तव्हां ॿुधायो त औरतुनि जो त इहो रेशो मर्दनि जो केतिरो हूंदो हाणे त मोस्टली मां चवंदमि 80% मां वटि आइस जा था अचनि पेशेंट्स फ्रॉम 13 years the 14 years the age till 65 ताईं अच्छा न तव्हां जेको रेशो अवल असांखे ॿुधायो औरतुनि जे बारे में त उहो त मां सम्झा थी असां शहरनि जी ॻाल्हि करे रहिया आहियूं छा तव्हां ॻोठनि जी जीअं ॻाल्हि कई आहे सिंध जो हर हिकु जेको शहर आहे उन में बि इहा ई कंडीशन आहे शहरनि में एक्चुअली मां नथो चई सघां पर मां वटि अचनि था बलूचिस्तान जा इंटीरियर जा हाणे पेशेंट्स मां वटि अचनि था जेके फैमिलीज़ सुञाणजनि पर्सनल त इहो रेशो हर जॻह ते आहे सम्झो त ॼणा पान थो विकामजे हा पर जीअं तव्हां ॿुधायो था त मर्द त वरी बि चोरी चकारी करे बि पंहिंजी इहा शइ पूरी कनि था पोइ औरतुनि खे इहा कीअं थी प्रोवाइड थिए त यानी ॾाढी हिकिड़ी सैड स्टोरी आहे मां वटि हिकिड़ी छोकिरी आई 17 साल जी माछी हुया समुंड जा मूंखे ॿुधाई पहिरियों हुनजी उनखे पहिरियों मेंटल इलनेस ही जंहिंमें उहो चवंदी मुंहिंजी शादी कराए 13 साल में शादी कराए छॾियो अच्छा ॿिए ॾींहुं महीने खां पोइ मोटी आई सही पोइ उनजी बीमारी खे उन्हनि न सम्झो हिन ॿाहिरि वञण खां हाणे हिकिड़ो लेबल त डाइवोर्सी जो लॻी वियो पोइ उनखे एब्यूज़ कयो वियो आइस ॾेई उनखां सभु ग़लति कमु कराया विया तव्हां हाणे इहो सोचो माछेरो बि अगरि इहो करे थो त पोइ शहरनि में छा हूंदो त एतिरो हुनजो ॾाढो बुरो असरु आहे फीमेल्स खे एब्यूज़ ईअं थो कयो वञे दैट्स सो अलार्मिंग सिचुएशन आहे असांजे लाइ हिकिड़ी अच्छा चलो इन में इहो जेके माइटनि जो जेको किरदारु आहे उहो भला सही नमूने अगरि असां ॾिसूं त कीअं उन ॿार खे डील कनि या सही तरीक़ो उन्हनि सां ॻाल्हाइण जो कीअं हुजणु घुरिजे पोलाइटनेस त हिकिड़ी पंहिंजी जॻह ते बट स्टिल जेके असांजा ॿार इन एज में या एडिक्ट था थी वञनि त उहे एॾा एग्रेसिव था थी वञनि त उन्हनि खे डील करणु मां सम्झा थी त तमामु ॾुखियो एग्रेसिव थियनि था जॾहिं उन्हनि खे अर्ज थिए थी पहिरियों तुंहिंजो इलाज कराइनि ताकी रिप्लेसमेंट मिले उन्हनि जी अर्ज घटि थिए उन खां डिटॉक्सिफाई थियनि ॿियो ॾाढो क्लियर हिकिड़ो अंडरस्टैंडिंग हुजे बाबा तूं हे करे सघीं थो हे नथो करे सघे तोखे का शइ खपे पैसा कैश न ॾियो उहा शइ वठी ॾियो जाइज़ सही ऐं उनखे वरी मां चवंदुमि सभु खां वधीक असां वटि इहो आहे त पीउ मां त घटि चवंदा आहिनि मिट माइट घणो चवंदा आहिनि इहो ॿियनि सभिनि खे फैमिली खे पेरेंट्स खे हिकिड़ी शटअप कॉल खपे बाबा दिस इज़ नन ऑफ योर बिज़नेस असांजो घर असां संभालींदासीं बिल्कुलु असां वटि असांजे घर खां वधीक सोसाइटी इन्वॉल्व थी वेंदी आहे असांजा रिलेटिव्स इन्वॉल्व थी वेंदा आहिनि उहे पोइ उन में ॿार पाण खे ॾाढो इनसिक्योर फील कंदो आहे इंसल्ट महसूसु कंदो आहे वरी पोइ उन में वेंदो छो जो अञा उहो पंहिंजे सेंसिस में न आहे
जी सर, मूंखे ऑटिज़म जो हिकिड़ो क़िस्म थींदो आहे, उन जा जेके ॿार आहिनि उन्हनि जा कहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि ऐं पेरेंट्स उन्हनि खे कीअं डील कनि? सो ऑटिज़म में असांखे पहिरों तिन में ॿार ॾाढा हाइपर हूंदा आहिनि इन में, ठीकु आहे, हाइपर हूंदा आहिनि ऐं पेरेंट्स उन्हनि जी पंहिंजी शयूं एक्सप्रेस न करे सघंदा आहिनि, जेको करे अगरि उहा ॻाल्हि उन्हनि जी पेरेंट्स न सम्झनि त एजिटेट थींदा आहिनि, गुस्सो कंदा, शयूं भञींदा, रड़ियूं कंदा, उन्हनि जो थोरो बिहेवियर एग्रेसिव थी वेंदो। इन जे लाइ ट्रीटमेंट ऐं सेशंस इन में ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट ऐं इहे बाक़ाइदा इन खे एड्रेस कंदा आहिनि, पर मेडिसिन्स बि हूंदियूं आहिनि जेको थोरो उन्हनि जो हाइपर एक्टिविटी खे घटि कंदियूं आहिनि, सुकून आणींदियूं आहिनि। इन में सिंध गवर्नमेंट ॾाढो सुठो कमु थी करे। इन में मां चीफ मिनिस्टर साहिबु जेको सी आर्ट्स हिकिड़ो ठाहियो अथई, उहो हाणे त पूरे सिंध में शायदि लाड़काणे में बि ठही वियो आहे, हैदराबाद में बि ॾाढो सुठो कमु थो रहे, जंहिंमें ॿारनि जी मुफ़्त काउंसलिंग सेशंस ऐं असेसमेंट्स थेरेपीज़ आहिनि। ऑटिज़म में बेसिकली इन खे तव्हां सेशंस करे हिकिड़ी एज ताईं उन्हनि खे करे था सघो। पेरेंट्स खे ट्रेन कजे हाउ टू हैंडल देम, हाउ टू अंडरस्टैंड देयर फीलिंग्स। इते थोड़ी कोताही पेरेंट्स को थी वेंदी आहे, या अवेयरनेस न आहे, असां चवंदासीं असां वटि इहो अवेयरनेस वारा इशूज़। सर, घणे मां सम्झां थी घणनि पेरेंट्स खे त इहा ख़बर ई कोन्हे त ऑटिज़म आहे छा। एग्ज़ैक्टली, मां तव्हांखे ॿुधायां, मां पेरेंट्स हिकु ॿिनि ॿारनि खे वठी आया, उहे एडल्ट्स आहिनि, इसका इशू ये है। मां सॼी हिस्ट्री वठण खां पोइ मां चयो इसको ज़रूरत नहीं है, आपको चेंज होने का, नाराज़ थी विया, नाराज़ थी विया। पोइ कुझु अर्से खां पोइ वरी रियलाइज़ कयूं आया ट्रीटमेंट आहे, पर इन जो मेन प्लान पेरेंट्स खे ट्रेन कजे हाउ टू हैंडल, केयर गिवर जेको बि आहे उन्ही खे ख़बर हुजे। उहे सेशंस में असां वटि मां इहो हिकिड़ो एक्सपेरिमेंटल बेसिस ते हाणे 3 साल खां शुरू कयो आहे, ॿारनि खे हिननि खे असां उन्हनि जे पेरेंट्स खे ट्रेन कंदा। सही, इन सां ॾाढो रिज़ल्ट ओरिएंटेड आई आहे। ऑटिस्टिक ॿार स्क्रीन टाइम, शुगर इन्हनि जे लाइ ॾाढी रिस्की आहे, यानी चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स, हे हो इन में बिल्कुलु आहे। असांजा जेके आहिनि न माइट, उहे त भरे भरे पिया ॾींदा आहिनि त इहे शयूं असांजे ॿारनि खे वणनि थियूं, त इहे जेके शुगर इनटेक ॾाढी ख़तरनाक या ॿाहिरियूं सेचुरेटेड शयूं चइजनि त उहे त सही। सर, हाणे जेका ॾिसो न सोसाइटी जी रियलिटी आहे उहा आहे, असां उनखे नेग्लेक्ट नथा करे सघूं, इहे शयूं असांजी सोसाइटी में एग्ज़िस्ट आहिनि। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो त जेकॾहिं ऑटिज़म वारो ॿार ऐं नॉर्मल हिकिड़ो ॿार आहे, उन में एग्रेसिव इशूज़ आहिनि, एग्रेशन अचे थो उनखे, या की पोइ उनखे असां कीअं मुख़्तलिफ़ सम्झूं त हीअ ऑटिज़म आहे ऐं हीअ हिकिड़ो नॉर्मल जेको ॿार असांजो अगरि गुस्सो करे थो घर में त दैट्स नॉर्मल। हा, ऑटिस्टिक जा थोड़ा फीचर्स में तव्हां बॉडी लैंग्वेज में ऐं नॉर्मल ॿार में फ़र्क़ु हूंदो आहे। सही, उनजी बॉडी लैंग्वेज में ॾाढो क्लियर लॻंदो, उहो कोई आम माण्हू न सम्झी सघंदो, डॉक्टर ई सम्झंदो। बिल्कुलु, इहो ई पुछणु चाहियां त मतिलबु अगरि को माण्हू तव्हांजे घर में कोई ॿार आहे त उनखे कीअं आइडेंटिफाई कजे? हाइपर एक्टिविटी यानी एग्रेसिव या घणी ज़िद, त तव्हांखे असेसमेंट कराइणु खपे। ज़रूरी न आहे, पर हिकिड़ो तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो त ॿार खे छा इशू आहे। ऐं कोई बि ॿार हरू भरू ज़िद न कंदो, हरू भरू गुस्सो न कंदो, कोई न कोई फैक्टर हूंदो जेको उनखे ट्रिगर कंदो आहे। बिल्कुलु, त उन हिकिड़ो त पहिरियों हुन सॼी फैक्टर खे असां आइडेंटिफाई कई, वरी उन खां पोइ अगरि ॿार में असांखे ऑटिज़म जा कुझु कैरेक्टरिस्टिक्स अगरि नज़र अचनि था त असां उन ई टाइम कंसल्ट कयो। तव्हां साइकियाट्रिस्ट ऐं साइकोलॉजिस्ट ॿई। जनरली इहो आहे त माण्हू असांखे चवंदा आहिनि अगरि असां कंहिंखे सेशन लाइ एडवाइस कयूं त ॻाल्हियूं करणियूं आहिनि छा, छाड़ो न। मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस इहो आहे त साइकियाट्रिस्ट ऐं साइकोलॉजिस्ट मिली असांजो जेको प्रोटोकॉल आहे, पेशेंट्स खे पहिरों मां हिस्ट्री वठी मां ट्रीटमेंट लिखंदो आहियां, वरी साइकोलॉजिस्ट उनखे डेली। So what is the difference basically? What is the difference between psychologist and psychiatrist? Psychiatrist is a doctor who can prescribe medicines and even do sessions. Psychologists can only do assessments and therapy sessions.
सही दे आर नॉट डॉक्टर्स they are not doctors. एंड दे कांट प्रिस्क्राइब मेडिसिन्स। हाणे शायदि कंहिं कैनेडा में आहे उते उन्हनि खे हल्की फुल्की एंज़ोलेटिक्स जी शायदि परमिशन ॾिनी अथऊं। सही ॿियो दवाउनि ते वरी अचो त हिकिड़ो ड्रग्स वारे में ख़ासि शइ हिकिड़ी से हाणे डिसीव कीअं था कनि माण्हू, मैथेडॉन टैबलेट विच इट सेल्फ इज़ अ ड्रग, ओके उहे ॾियनि था तूं हे खा ठीकु थी वेंदो। हाणे हू खाईंदो उनजी तर्ज पूरी थी वेंदी। हा बिल्कुल। मैथेडॉन कॉमनली मिले थी हाणे अच्छा मेडिकल स्टोर्स ते बि। मतलब कि घणी त रात जी जो कि असां वटि माण्हू निंड जी कमी जेका हूंदी आहे न, जी। निंड न अचणु, उनजे करे बि घणी तर दवाउनि जी तरफ़ वेंदा आहिनि त असां सुकून वारी हिकिड़ी निंड कयूं। उहा बेंजोडाज़ेपीन हे आइस ऐं चर्च जी रिप्लेसमेंट आहे। ओके सो इहा बि इज़ीली अवेलेबल आहे। अवेलेबल आहे। अवेलेबल इन ते का रोकथाम न आहे। लॻे त नथी लॻे त छा चऊं। वेल हिकिड़ो अहिड़ो इहो डिटेल्ड टॉपिक आहे जेके मतिलब कि असां जेतिरो ॻाल्हाईंदा था वञूं इन ते इहो इन डेप्थ था असां वेंदा वञूं। अगरि स्टोरीज़ जूं तव्हां ॿुधो न, हिकिड़ी ॿी एडिक्शन गैम्बलिंग, हा इहा बि एडिक्शन आहे मां वटि ठीकु ठाक। इन में माण्हुनि पाण खे ॾाढा नुक़सान पहुचाया आहिनि, पंहिंजी फैमिलीज़ खे। बिल्कुलु ईअं ई आहे। सर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाइजो त जेका डोमेस्टिक वायलेंस जी अगरि असां ॻाल्हि कयूं त घणे तर जेका विक्टिम हूंदी आहे उहा छोकिरी हूंदी आहे, ऐं जेको असां ते वायलेंस कंदड़ आहे त उन जा जेके इशूज़ हूंदा आहिनि न, या मतिलबु अगरि नंढपण में हुन को घर में पंहिंजे ॾिठो हुजे वायलेंस, या को सोसाइटी में अहिड़ो को माहौल ॾिठो हुजे जंहिंजे करे हू वायलेंट थी थो वञे, या जो कि मां छोकिरियुनि जा केसिस घटि ॿुधाइनि त उहे वायलेंस कंदियूं हुजनि कंपेरेटिवली अगरि असां छोकिरनि जी ॻाल्हि कयूं, त इन जा रीज़न्स छा था हुजनि, इन जो कीअं ट्रीटमेंट पॉसिबल आहे? ॾिसो इन में असांखे हाणे ॾाढो मोहतात वालिदैन खे ऐं यंग जनरेशन खे इन्हनि खे ॾाढो मोहतात। असांजे ज़माने में त वॾो चमाट हणंदो त कोई ॻाल्हि ई न हूंदी हुई। अॼुकल्ह तव्हां अगरि ॿारनि बि पंहिंजी लिमिट फिक्स कई आहे त हेसिताईं तव्हां असां सां ॻाल्हाए था सघो, निकिरो नथा। ॿारनि ते ॾाढो बुरो असरु थो पए उहो पेरेंट्स जा कन्फ्रंटेशन रिलेशन्स, हिकु ॿिए खे हर वक़्तु बुरो चवणु, या पीउ हलियो वेंदो त मां चवंदी तुंहिंजो पीउ ईअं, पीउ ईंदो। इहा शइ स्पेशली नियाणियुनि ते ॾाढो नेगेटिव इम्पैक्ट थी विझे, छो जो हो उन्हनि जो आइडियल हूंदो आहे, फादर हूंदो आहे। हाणे उहो जेके ॾिसे थी त फादर ई मुंहिंजो इहो थो करे त मूंसां छा थींदो। ऐं मां घणा केसिस हाणे ॾिसनि था नियाणियूं शादी खां नथियूं कनि, लवाइनि थियूं त असां सां बि इहो थींदो, छो जो उन्हनि नंढे लाको इहो ॾिठो आहे। बिल्कुलु। ऐं हमेशह असां इहो चवंदा आहियूं त पेरेंट्स जे जहिड़े में ॿारनि खे विच में न अचणु खपे, इट्स देयर जॉब। ऐं पेरेंट्स खे बि ॿारनि खे विच में न विझणु खपे। त इहे शयूं ॾाढो नुक़सान थियूं पहुचाइनि असांजे ॿारनि खे। इन सां त तव्हांजी पूरी सम्झो त हिकिड़ी जनरेशन थी तव्हां सां जनरेशन हाणे अचण वारी जनरेशन जेका उहो छा कंदी। हा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। अच्छा सर, असांजे प्रोग्राम जे हवाले सां तव्हां अगरि असांजे नौजवाननि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियो त उहो तव्हांजो मैसेज छा हूंदो? मां पंहिंजी नौजवान नस्ल खे इहो चवंदुमि त महिनत कयो, पढ़ो, वक़्त सां हर शइ मिलंदी। इंतज़ार कयो। ओवर नाइट कुझु बि न थींदो आहे, ऐं जेको कमु ओवर नाइट थींदो आहे लॉन्ग लास्टिंग न हूंदो आहे, ड्यूरेबिलिटी न हूंदी आहे। त पंहिंजे कम ते फोकस कनि, पंहिंजी पढ़ाई ते फोकस कनि। वॾनि जो चवणु आहे त मदी हली वेंदी आहे, तालीम काॾे न वेंदी आहे। बिल्कुलु। स्टेट्स माण्हुनि जूं तबाह थी वियूं, त पढ़नि ज़रूरु, ऐं कमु पंहिंजो कम सां त रैशनल। हिकिड़ो असांजे मज़हब में बि आहे कूड़ न ॻाल्हायो, बेईमानी न कयो, ठीकु आहे, कंहिंखे तकलीफ़ न पहुचायो, ऐं जेको तव्हांजे नसीब में आहे उहो तव्हां हिलाल करे वठो या मिलंदो तव्हांखे उहो। मुंहिंजो मिलंदो ज़रूरु। बिल्कुलु सर, थैंक यू सो मच सर, तव्हां टाइम कढी असां वटि आयो ऐं एतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं, एतिरियूं फ़ाइदेमंद ॻाल्हियूं जेके आउं सम्झां थी त असांखे असांजे मुआशिरे खे ॿुधाइणु घुरिजनि त
कीअं इहे बीमारियूं या इहे मंशियात जा जेके असां या हिकिड़ी ज़हनी कैफ़ियत आहे असांजी, इस तरह बि कैफ़ियत आहे। हा, उनखे असां बीमारी जो हिकिड़ो टैग लॻाए ऐं उनखे माण्हू खे चऊं था त हे बीमार आहे, एक्चुअली इहो बीमारी कोन्हे, इहा हिकिड़ी असां सम्झूं त कैफ़ियत आहे जेके असां थ्रू प्रॉपर हालात जे करे बिल्कुलु। सो नाज़रीन, महिरबानी अव्हांजी, अव्हां सभिनीनि असांजो इहो प्रोग्राम अॼु जो ॾिठो हूंदो। उमेद त अव्हां इन मां ॻाल्हियुनि मां ज़रूरु सिखिया हूंदो ऐं अव्हां ज़रूरु जेके अव्हांजे मुआशिरे में या अव्हांजे आसपास अहिड़ा की केसिस हुजनि त अव्हां उन में अवेयरनेस बि ईज़ीली फैलाए सघो था। थैंक यू सो मच। वरी सुभाणे नए महिमान सां गॾु, नए मौज़ू सां गॾु अव्हांजे आॾो हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।